बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम व्यूअर्स। उम्मीद है खैरियत सां हूंदो। सिंध जा मोती ऐं तव्हांजो मेज़बान इमरान अली मेमन अॼु मौजूदु आहियूं सईदाबाद जे इलाइक़े में। आया त के कम सां हुआसीं पर साईं जिन सां मुलाक़ात बि करणी हुई। पहिरीं त आउं ॾिसी हिन जॻहि खे हैरान थी वियुसि त पीपल्स पार्टी जो गढ़ सईदाबाद थे हाला थे, पर हिन कमरे में जॾहिं आउं घिड़ियसि त चारों तरफ़ मोहतरम नवाज़ शरीफ़ साहब जी तस्वीरूं ऐं हिकिड़ी ॿ तस्वीर ॿी बि कंहिं दोस्त जी आहे, उहो बि साईं जिन खां पुछंदासीं। बहरहाल मूंसां गॾु मौजूदु आहिनि राव मोहम्मद असलम साहब, नाइब सदर आहिनि नवाज़ लीग सिंध जा। अस्सलाम वालेकुम साहब, ठीकु आहियो? ख़ैरियत आहे? सवाल त ज़ाहिर थिए घणा था थियनि, पर बहरहाल शुरूआत इन खां था कयूं त नवाज़ लीग जो बुनियादु ज़ाहिर सॼे मुल्क में ई आहे, पर हिते हाला सईदाबाद पाण हिते पीपल्स पार्टी जे गढ़ में वेठा आहियूं, नवाज़ लीग खे हिते कीअं जीआरे वेठा आहियो? हिते असल में छा आहे त पाकिस्तान मुस्लिम लीग नून जेका आहे सो हुनजो हिकिड़ो मंशूर हो, जेको मंशूर खणी असीं निकितासीं त पाकिस्तान खे ठाहिणो आहे, मुल्क खे ठाहिणो आहे ऐं मुल्क जे जेका बि इदारनि खे मज़बूत करिणो आहे, इकॉनॉमी खे मज़बूत करिणो आहे। त इहा शइ असां ॾिसी ऐं हाजी साहब हाजी अल्ताफ़ सीनियर नायब सदर हो जॾहिं हुन हैदराबाद ते सदर हो, तो उन वक़्तु इहा शइ खणी असीं निकितासीं ॿई ॼणा। पोइ आस्ते आस्ते हो शाहपुर दरपुर खां वठी हलंदे हलंदे पूरे जेको इलाइक़े में उते वियासीं, मियाँ साहब जो पैगाम ॾिनोसीं, मंशूर ॾिनोसीं, ॿुधायोसीं। पोइ माण्हू जेके आहिनि इन में आस्ते आस्ते ईंदा विया, हलंदो वियो किसो, हलंदो वियो, इन में शामिलु थींदा विया। साईं शामो मुशा आयो, पोइ साईं शाहनवाज़ आयो, पोइ हींअर बशीर साहबु आहे। त इहा असांजो माना हिकिड़ो नुक़्तो इहो आहे त असांजे पाकिस्तान खे मज़बूत मुआशी मज़बूतियत में असांजो जेको आहे सो इहो जेको आहे सो असांजी सोच ऐं नज़रियो। पर वोट बैंक आहे, सम्झो त सईदाबाद हाला मटियारी डिस्ट्रिक्ट में नवाज़ जो वोट लीग आहे। बिल्कुलु साईं, मोहब्बत कनि था साईं। बशीर साहब हींअर ॾिसो त 86-87 हज़ार वोट उन खया। हिकिड़े इत्तादिन जा बि वोट आहिनि, पार्टी जो बि वोट आहे। कंहिं जे जेको आहे सो जेॾीमहिल बशीर साहब निकितो त लाहौर मां पंजाब मां माण्हुनि मूंखे फ़ोन करे चयो त बशीर साहब जेको आहे सो पंजाब जे कंहिं शहर में इहो रैली ऐं जुलूस खणी निकितो आहे, या हिते जेको आहे सिंध में। मूं हुनखे ॿुधायो त मुंहिंजो असांजे ज़िले मटियारी में जेको आहे सो हाला मटियारी सईदाबाद मां बशीर साहब हिकिड़ो हज़ारे लखे जी तादाद में जेको आहे माण्हुनि खे खणी हो जेको आहे सो हुते निकितो आहे। अवाम गॾु आहे, नवाज़ शरीफ़ जी तस्वीर आहे, शींहं जी तस्वीर आहे, पाकिस्तान मुस्लिम लीग नून जी झंडनि जी जेका लहर हुई, इहा हिन जो जेको आहे सो बिल्कुलु वोट बैंक आहे। नवाज़ लीग जॉइन करण ही छो, पीपल्स पार्टी या ॿी का पार्टी जॉइन छो न कई? असल में छा आहे त हिते करप्शन खां पाक ऐं जेके ग़लति कम आहिनि, उबता सुबता कम आहिनि, जेकर माल कमाइणो हुजे हा त ॿियनि पार्टियुनि में असीं वञूं। मां हिकिड़ो मिडिल क्लास जो माण्हू आहियां, ऐं हिते काउंसलर ठहणा ऐं नून लीग जे टिकट ते मूं इलेक्शन लड़ी त मां त हिन खां अॻु में 7 दफ़ा काउंसलर रहियो आहियां। हींअर बि नून लीग ते अॻु में काउंसलर हो, कुझु मजबूरी ऐं कोन बीह सघियुमि। लेकिन सिर्फ़ु सोच आहे त असांखे जेको आहे सो पाकिस्तान खे मज़बूत करिणो आहे, ग़रीब माण्हूअ खे इंसाफ़ ॾियणो आहे। ग़रीब जेको आहे सो हिते पूरी सिंध खे जेको आहे सो पोइ हुन हिकिड़ी शइ कई मुंहिंजे क़ाइद में नवाज़ शरीफ़, त बाबा धाड़ेल कल्चर सिंध मां ख़तमु कई ऐं डाकू कल्चर ख़तमु कई। कराची हैदराबाद मां दहशत गर्दनि खे जेको आहे सो उनखे नेस्तो नाबूद कई। पोइ माण्हुनि खे बाक़ाइदा उहे रिलीफ ॾिनई जेको माण्हुनि खे जेको आहे घर कोन्हे पहुता। इहा हिकिड़ी सोच। मियाँ साहब सां मोहबत ॾिसां थो, तव्हांजो हीउ कमिरो सॼो ॿुधाए पियो। मियाँ साहब जूं तस्वीरूं आहिनि, ॿियनि दोस्त में हिकिड़ी तस्वीर ते मुंहिंजी नज़र पई आहे जंहिंमें अल्ताफ़ हुसैन MQM जो बानी तव्हां सां गॾु। बिल्कुलु सही। इन जी छा आहे कुझु पस मंज़र असांखे ॿुधाईंदा? असल में आउं 1965 खां मुस्लिम लीग में हुउसि। पोइ हिते मुस्लिम लीग आस्ते आस्ते ख़तमु थींदी वई। को जुनेजो लीग हुई, को चट्ठा लीग हुई, को कासिम लीग हुई। पोइ 1987 तोड़ी जेका मुस्लिम लीग रही उहा रही फंक्शनल।
उहा पॉलिटिकल कान हुई, उहा हुई जमायत जी। उहा आउं नज़रियाती माण्हू आउं कंहिंजो खणे इन ॻाल्हि खे पोइ बवजह मजबूरी आहे MQ में जेको आहे सो हिते लेकिन सोच मुंहिंजी जेका आहे न सर, मुंहिंजी बाक़ाइदा मुस्लिम लीग सां हुई। उन सां सिर्फ़ु हिकिड़ो आहे त बसि हिकिड़ो लॻाव हो, हुन सां दोस्ती हुई, यारी हुई। उहो हिते ईंदो हो, राति जो मूं वटि रहंदो हो, पर आउं ॻाल्हि कंदुसि पाकिस्तानियत जी, सिंध जी, हू बि ॻाल्हि सिंध जी कंदो हो। पर असांजा जेके हिते जा माण्हू आहिनि न, उन्हनि खे हुन ग़लति रंग ॾिनो, हुन सुजाॻी ॾिनी त बाबा निकिरो हितां, सिंध मां निकिरो, को ज़रूरी न आहे हिकिड़ी पार्टी को वॾेरो मीर पीर, तव्हां निकिरो, पढ़ो लिखो, अचो सियासत में अचो, तव्हां बि अचो, असीं बि, इहा ॻाल्हि आहे। कुझु ज़ाती ज़िंदगी, शादी हिकिड़ी, ॿ ॿार बचा केतिरा आहिनि? शादी मुंहिंजी हिकिड़ी आहे, पार्टी मुंहिंजी हिकिड़ी आहे। ज़बरदस्त। घरवारी मूंखे 3 साल 3.25 साल थिया गुज़ारे वई। मुंहिंजो जेको आहे उन सां मुंहिंजी काफ़ी यार दोस्त चवनि पिया शादी में, न यार, उहा मूंसां बेवफ़ाई करे वई, आउं कोन कंदुसि। ॿार बचा केतिरा आहिनि साईं? मूंखे 3 पुट, 3 नियाणियूं, 8 पोटा, माशाल्लाह, 2 पोटियूं, 8 ॾोहिटा, 2 ॾोहिटियूं। असांजा ख़ानदान वॾो आहे। हा, महिरबानी तव्हां टाइम ॾिनो असांखे। तव्हांजे कमरे जी जेको आहे व्यू ऐं पंहिंजे दोस्तनि खे कराईंदा आहिनि केरु केरु। हीअ त तव्हांजो माशाल्लाह क़ाइद मोहतरम नवाज़ शरीफ़ साहिबु थी वियो। इन खां पोइ वरी हिननि तस्वीरुनि ते था अचूं। हा, हीअ मुंहिंजे जेको आहे 1977 जी हीअ तस्वीर आहे। माशाल्लाह ज़बरदस्त। हीअ राणा सनाउल्ला जी तस्वीर आहे, जेको भिक्षा आयो ऐं उते जेको आहे भिक्षा जी तस्वीर आहे। अच्छा। हीअ मियाँ साहब जी सईदाबाद में जलसो कयो हुई, ठीकु। 18 अक्टूबर 2011 में, उन जी इहा तस्वीर आहे। वरी मथी दसे जे ॻाल्हि हा, हीअ अल्ताफ़ हुसैन, इहा 87 खां 97 ताईं इन सां ताल्लुक़ रहियो। पोइ 97 में हिनखे छॾे ऐं मुस्लिम थी। माशाल्लाह, हीअ सर अची विया अथई। हीअ मखतूम जावेद आहे, हीअ मुंहिंजो वालिद साहब आहे। माशाल्लाह, हीअ मखतूम जावेद हाशमी आहे। हीअ दोस्त ॿ, हीअ मुंहिंजो वालिद साहब, हीअ मुंहिंजो चाचो, उहो मखतूम शाहनवाज़, मुंहिंजो पुटु, हीअ मुंहिंजा दोस्त मियाँ साहब जो असां केक कटींदासीं माशाल्लाह, उन्हनि जो जेको आहे। हीअ मुंहिंजो भाउ जी तस्वीर आहे। ज़बरदस्त। हीअ तव्हांजी माशाल्लाह शीन। हा, ज़बरदस्त। हीअ अच्छा, हीअ अच्छा शेडिड तस्वीर आहे, सही हा, था? शेडल बिल्कुलु। ओए होए होए होए। हा, हा, हीअ माना हिकिड़े पासे शींहं जो सॼो मुंहुं, ॿिए पासे सॼो शींहं। हा, बिल्कुलु ज़बरदस्त ज़बरदस्त। हीअ साईं मखदूम तालिब मौला मोहम्मद ज़मा तालिब मौला, इन सां हिकिड़ो मोहबत जो रिश्तो हो। माशाल्लाह। उन खां पोइ साईं हा, हीअ ममनून साहब ममनून साहब ऐं सलीम दयाल सेनेटर, माशाल्लाह। हीअ असांजा वर्कर, असांजा साथी। हीअ हेॾा सारा सर किताब। हा सर, हीअ मुंहिंजे पार्टी जा जेके मूंखे तइलुको सईदाबाद आहे, हीअ तइलुको हाला आहे, हू तइलुको मटियारी आहे। माशाल्लाह, माना अलॻि अलॻि माशाल्लाह तस्वीरुनि सां तव्हांजी सर माशाल्लाह। असांजो शामो शाह साहब माशाल्लाह। हीअ सईदाबाद जी तस्वीर आहे। हीअ नवाज़ साहब आयो 18 अक्टूबर 2011 सईदाबाद में आयो। हीअ हीअ असां मखनून साहब वटि प्रेसिडेंट हाउस माशाल्लाह हुते इस्लामाबाद जी। हीअ नवाज़ शरीफ़ जी सईदाबाद जी सईदाबाद जलसो कयो। हीअ शाह माशाल्लाह। हीअ साईं शाहू शाह, हीअ साईं गौसली शाह, असलम ऐं पंहिंजो जेको आहे मियाँ साहब। हीअ भिक्षा जी तस्वीर आहे। हीअ प्रेसिडेंट हाउस जी तस्वीर आहे। हे मुंहिंजा पाकिस्तान मुस्लिम लीग जो साईं शाहनवाज़ हो, ख्वाजा तारिक नज़ीर, आऊं ममनून साहब ऐं हीअ पंहिंजो रिंद साहब। हीअ आख़िरी तस्वीर कदावर शख़्सियत माशाल्लाह ज़बरदस्त। जी सर, बहितरीन महिरबानी। व्यूअर्स, उम्मीद कयां थो त हीअ कोशिशि पसंदि आई हूंदी। मुंहिंजे प्रोग्राम खे शेयर कंदो, मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदो। पंहिंजो तमामु घणो ख्यालु रखंदो। अल्लाह हाफ़िज़।